न्यू सईदाबाद मां सतराम दास की रिपोर्ट मुताबिक सिंध एजुकेशन फाउंडेशन के ताउन सां हलंदड़ दी जीनियस मॉडल स्कूल तरफ़ां सालियाना इम्तिहान के इख्तिताम खां पोइ सूमर 22 मई खां जुमो 26 मई ताईं सेफ सिटी पार्क हाला में 5 रोज़ा समर कैंप जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि भरपूर हिस्सो वरितो। आला तालीम याफ़्ता ऐं माहिर उस्तादनि जी निगरानी में 5 ॾींहं मुख़्तलिफ़ ग्रुप तश्कील ॾेई शागिर्दनि खे रांदियुनि ऐं मुख़्तलिफ़ साइंसी तजुर्बनि ज़रिए ज़हनी ऐं जिस्मानी नशोनुमा खे उजागर करण लाइ कोशिशूं कयूं वयूं। अॼु आख़िरी ॾींहुं समर कैंप जे इख्तिताम ते असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर अली बुरड़ो शागिर्दनि ऐं स्कूल टीचर्स ऐं इनामात विरहाया, जॾहिं त स्कूल जे TSA मिस दीपा लोहानो, स्कूल प्रिंसिपल मिस शिफा मेमूण ऐं स्कूल पार्टनर नवीद जोड़ेजो खे कामयाब समर कैंप मुनक़िद करण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं संदन मेहनतुनि, जज़्बे ऐं कारकर्दगी खे साराहियो ऐं इहो यकीन ॾियारियो त संदन एडमिनिस्ट्रेशन हर हवाले सां जीनियस मॉडल स्कूल सां मुकमिल ताउन कंदी। आख़िर में सभिनी शागिर्दनि ऐं उस्तादनि गॾिजी मुफ़्त ऐं मयारी तालीम मुहैया कंदड़ इदारे सिंध एजुकेशन फाउंडेशन जो शुक्रियो अदा कयो।